ऐं शीदी नंढी ईंदो आहे पितकड़ो आहे सख्त मुक़ाबिलो आहे ज़रदारी पटे पियो वरी शीदी चंबड़ी आहे जे ॿेर जी डंगरी चंबड़ी वेंदी आहे जे ॿेर जी डंगरी चंबड़ी वेंदी आहे हथी को थियो भाई घणा लोॾा नेड़े शीदीअ खे त कमु न ख़राब थी वञे ए घणा लोॾा दी ते ॿियो कमु थी वेंदो न न ताड़ी ताड़ी ज़रदारी ईअं न कर उहो ज़रड़ो पाॾो आहे ओड़े पाड़े में कंहिंजी मेंह मरी मेंह वियाई हुजे फर मरी वियो हुजे न मिड़े इन शीदीअ खे अॻियां रखिबो त मेंह मिड़ी पवंदी वाह वाह शीदी जमील साहब महंगे जा 200 मोडन वाह ज़रदारी वाह ने गड्डा यमल गड्डा 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 100 सैकड़ों गड्डा ने 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 घोड़ा कर थियो ताड़ी वाड़े शीदी वाड़े शीदी वाड़े शीदी और लाला पठान ऐं पहलवान कूलर दर्द जियो 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 ताड़ी लगातारी लगातारी साई शीदी पानी बंद करे वाह खूनी डाहरी अजय शफी मंगरंद शेरजान चाचड़ रटेडी शीदी मोर होथी बोडो टेडी शीदी मोर होती बोटो भली जोड़ी आहे अवाम खां पुछां थो तव्हांखे मलाखड़ो वणियो आहे अब मलाखड़ो वणियो आहे जे मलाखड़ो वणियो आहे त पोइ मौला जो नारो अहिड़ो हणो जेके अॼु न आहिनि सुभाणे तव्हां खां अॻे अची नारा हैदरी नारा हैदरी नारा हैदरी ऐं ॿियो सुमरो साहब सिंधी बुट पोस्ट आहे अॻे पोस्ट जे बि लिखिबो आहे PPP जनाब नौमान सुमरो साहब साईं सुमरो साहब अचो अचो तव्हांजा ऑफिसर वेठा आहिनि असांजी ॾाढी ख़ुशी आहे अब 2-3 कुर्सियूं खूनी बि लॻारायो हथ बाजी अटेडी शीदी इहा मल जनाब वज़ीर अली ख़ान पठान DSP साहब खे वणंदी वाह टेडी शीदी वाह 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 बरशीदी ओके 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 हल यानी यो ना है ओहो यो ना कारो होडे बीठो आहे एक ॿियो थो मारी कारो होडे बीठो आहे अब वड़ी मल ताड़ी ऐं पहलवान मोर होथी बोटो नवाब शाह मटियारी सीधी मटियारी हल ऐं मथे चढ़ी वेही रहियो सीधी मथे चढ़ी वेही रहियो आहे बच्ची वाह 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 घुमा होथी बोटा घुमा बच्ची हल होथी बोटे रड़ियो सीता ॿुधण में पियो वञनि हल वाह वाह वाड़े शीदी वाह रोके वाड़े शीदी वरी ॿियो हल वाड़े शीदी ईअं उछलाई कॾहिं हथा बोरो ऑफिसर आहे वज़ीर अली ख़ान पठान DSP आहे छोरा परे उन छोरा परे कर साहब उथी वञी दाद ॾिनो शीदीअ खे और पहलवान शफी मोहम्मद रिंद अचे वरी अचे लाला गुलाम सेन अब मलक जी रही त कान्हे न अचे लाला गुलाम सेन कयो टेडी शीदी खबर पई सख्त मुक़ाबिलो आहे फकीर जहिड़ा चाचनि अचे सेक्रेटरी आहे
फकीर गुलाम अब्बास याद गया ताजन मला आगे वशीती शीती है पहलवान शीती बच जाए ओ शीती बच जाए रश न गयो वडी गाल ए साइन प्यार सुनी वाह मैं गड्ढा 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 शीती वारे टेडी सीधी वाह ए साइन प्यार सुनी बुटड़ा जरदारी नालो भलो थई जात बनी गई ये दाऊ नगर ओ जरदारी नालो आसिफ जात जरदारी हल्ली पंहिंजे भाउ ने डंडो न कयो इहो डंडो हिन खे पुठीअ में इहो डंडो पुठीअ में तॾहिं हणनि टिनि चइनि थाणनि जा एस जो साहिब वेठा आहिनि तो जमील साहब जो 200 जा 500 साईं सूमरे साहब जा मिली आहे ऐं खोसे साहब जा 200 तोखे मिली विया हूंदा निंढीड़ो आहे अञा अखियूं मस पटियूं आहिनि जेको खपती गुलर घुरंदा पूती वियामंदी आहे त चवंदा मूंखे गुलर ॾिजाए तो शौक़ीन चवंदा त अखियूं पटे त पोइ ॾींदुसि हिन निंढीड़ो आहे अञा अखियूं त ख़ैर पुर जी पटियूं नहीं ये तो हर में तो वापस ईंदो पोइ नहीं थींदी वाह 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 बादरदारी हल घोड़ा हेड़े शीती वाह वारे टेडी शीती खूनी ॾारी अने मन सुभाणे ईंदा वाह जमील मेंगल साहब 100 रुपया फीस दे गए लाला पठान के लिए जमील साहब आपकी बड़ी मेहरबानी कन्न बजाई सीधी जा हमारे जब मोबाइल भरे पे हो हजार पर मुनीर देखो लाला गुलाम सिंह खूनी पट सीधी के सीधी जमीन ने होंदो ते खैर ना है सीधे पैर जमीन में हो गई पट घमा सौ जमील साईं मिली हो जमील मेंगर साहब 100 मिली पठान के वाह भाई खान लाशारी साहब नवाब शाह जो है उन्हें पठान के 100 वाह टेडी सीधी वाह टेडी सीधी